हे नंढिड़ो स्टूल या हीअ नंढड़ी लोह जी टेबल आहे, इहा मां पाण डिज़ाइन कई हुई ऐं हार्ट शेप पेपर ते कटे मां लोहर खां इहा ठाराई हुई। उन खां पोइ मां एक्रेलिक पेंट सां हिन खे पेंट कयो। डिफरेंट डिज़ाइन्स तव्हां हिन जे बॉर्डर ते ॾिसी सघो था ऐं मां हिन खे डिफरेंट जाइनि ते पंहिंजे घर में डेकोरेशन में बि इस्तेमालु कयो। रिसेंटली मां हिन खे कुझु चेंज कयो आहे, उहो मां तव्हां सां शेयर कयां थी त मां हिन खे कीअं चेंज कयो आहे। हे आहे हिन जो रिसेंट लुक। मां हिन जे मथां कयो आहे डिकूपाज। डिकूपाज हिकिड़ो उहो आर्ट आहे जंहिंमें पेपर सां मुख़्तलिफ़ शयुनि जे सरफेस खे सजाए सघिबो आहे ऐं हीउ हिकिड़ो परफेक्ट पीस आहे। हिन जे मथां पाणी किरे कुझु बि किरे कोई फ़र्क़ु न पवंदो। हिन जा बॉर्डर्स सेम डिज़ाइन जा आहिनि जीअं मूं पेंट कयो हो, बसि हिन खे मां मथां वॉर्निश कई आहे। हिन खे असां कंहिं बि तरह सां यूज़ करे सघूं था। डिफरेंट हिन जा तरीक़ा थी सघनि था। चांहि जो कप हिन जे मथां रखो, पाणी जो गिलास रखो, या तव्हां हिन जे मथां पंहिंजो साइड टेबल जे तौर ते अगरि हिन खे यूज़ कयो त तव्हां हिन जे मथां पंहिंजो कोई बुक रखी सघो था। डिफरेंट शयूं जीअं तव्हांखे सहूलियत लॻे, मोबाइल फ़ोन, यानी हिन खे हिकु त ही हैंडी आहे, हितां खां हुते खणी वञी सघिजे थो ऐं ॿियो त ही पंहिंजे बेड जी साइड टेबल या कंहिं बि तरह सां कंहिं सोफ़नि जे भरिसां साइड टेबल जे तौर ते बि यूज़ करे सघिजे थो। हीअ आहे मुंहिंजे हिन टेबल जो रीसेंट लुक।